वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट अवामी न्यूज़ HD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में अॼु मज़दूरनि जो ॾींहुं मल्हायो वियो। हिन हवाले सां घोटकी वासियुनि शरबत लिगारी, अब्बास मलिक, आशिक अली, चाचड़ गुलाम कादिर समेजो, अल्लाह बख्श समेजो, वज़ीर अहमद मेहर ऐं गुलाम कादिर जो चवण ते असां मज़दूर जेके रोज़ कमाए रोज़ खाइण वारा हिन वक़्तु लॉकडाउन सब सख़्त परेशान आहियूं। मज़दूरी बि बंदि आहे, हिन महिल ताईं राशन भी न मिलियो आहे। असांजो मुतालबो आहे त वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खे त असांजी मदद कनि, असांखे राशन ॾिनो वञे। असांखे नौकरी त नाहे जो असां घर वेही पगार वठंदासीं। खुदारा असांजो को ख्याल कयो। आज जैसे कि मजदूर डे है, हम मजदूर डे के हवाले से मजदूरों को, तमाम मजदूरों को जो है हम अपना सलाम पेश करते हैं। शिकागो में जो 1984 में या लगभग कोई ऐसे तकरीबन ऐसे ही कोई मजदूर शहीद हुए थे। असां हिन वक़्तु जेको आहे लॉकडाउन जे हवाले सां बेवस आहियूं ऐं पंहिंजो मुतासिर थियल आहियूं। त असांजा मज़दूर भाइर 1894 में जेका शिकागो जो शहर अमेरिका में आहे, उते मज़दूर शहीद कया विया, जंहिंखे असां 1 मई जे हवाले सां दुनिया लेवल ते मज़दूर असां मल्हाईंदा बि आहियूं ऐं उन्हनि जे हवाले सां शहीदनि खे सुर्ख सलाम पेश कंदा आहियूं। बिस्मिल्लाह, मज़दूर डे आहे 1 मई, असां मज़दूर सॼे गॾु मिलाईंदा आहियूं ऐं मज़दूर सॼे असां हिकु बाड़ी ते हूंदा आहियूं। ऐं जेको शिकागो में मज़दूर शहीद थिया हुआ, उन्हनि खे असां सुर्ख सलाम पेश कयूं था ऐं आईंदा बि असां उन्हनि लाइ जदोजहद कंदासीं। ऐं असांजी गवर्नमेंट खे इहा हिकु इल्तिजा आहे, असां ग़रीब मज़दूर आहियूं, असां डेली दिहाड़ी वारा आहियूं, असांखे तमामु तकलीफ़ आहे, असांखे गवर्नमेंट कोई पैकेज न ॾिनो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट अवामी न्यूज़ HD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।